बिडशा मां ख़बर ॾींदा आलो त सरवरी जमायत जो रुहानी पेशवा PPMA मखदूम जमीलुज़्ज़मा मटियारी ज़िले अंदर तरक्याती कमनि जे हवाले सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जल्द मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में तरक्याती स्कीमूं शुरू थी रहियूं आहिनि, जिन जी मटियारी में निगरानी नौजवान पीपल्स पार्टी अॻवान हाजी शहज़ाद अली मेमण कंदो। मखदूम ख़ानदान हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे। मटियारी ज़िले अंदर बिजली ऐं गैस जे इज़ाफ़ी लोड शेडिंग जे हवाले सां असेंबली फ्लोर सूदो हर फोरम ते आवाज़ बुलंद कंदुसि। हिन चयो त पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी सियासत कई आहे। जॾहिं बि मुल्क ते मुश्किलातूं हूंदियूं आहिनि त पीपल्स पार्टी क़यादत भरपूर नमूने इन्हनि खे मुंहुं ॾींदी आई आहे। घणे वक़्त खां रियासती इदारनि में टकराव जूं ख़बरूं हलंदियूं आयूं आहिनि, जिन जे ख़ात्मे लाइ सदर ज़रदारी अहम किरदारु अदा करे सघे थो। हिन चयो त रियासती इदारनि सियासी पार्टियुनि तोड़े अहम शख़्सियतुनि खे बि हाणे समूरा इख़्तिलाफ़ ख़तम करे मुल्क जी मेशत लाइ सोचणु घुर्जे। PTI बानी जेकॾहिं बेॾोही आहे त खेसि रिलीफ मिलणु घुर्जे। इमरान ख़ान पंहिंजे ऐं पार्टी लाइ मसइला पाणी पैदा कया आहिनि, खेसि बि ज़िद अना खे छॾे मुल्क जी भलाई लाइ अॻियां कदम वधाइणु घुर्जे। उन मौक़े ते सिंध मेमून इत्तेहाद जो चेयरमैन हाजी अब्दुल शकूर मेमून, सरदार जुगनू मेमून, सैयद मुमताज शाह, हाफिज़ बिशारत अहमद ज़ाहिरी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।